पीटीआई पार्टी के वजीर आजम की हैसियत में बिलेंडर 100 का वधीक तोहफन जी लिस्ट अदालत में पेश। अडियाला जेल में स्पेशल जज सेंट्रल शाहरुख अजमत पीटीआई पार्टी बुशरा बीबी खिलाफ तोशाखाना 2 केस की बुधनी कई। पीटीआई पार्टी संदस करवारी बुशरा बीबी अदालत में पेश। काबीना डिवीजन के सेक्शन ऑफिसर बयान रिकॉर्ड करायो। बुशरा बीबी जे वकील शाहिदन खां पुछा कई। ईंदड़ बुधनी ते पीटीआई पार्टी जो वकील शाहिदन खां पुछा कंदो। मुल्क मुआशी बहरान जे वर चढ़ियल है। मैशत ते दबाव है। मुल्की तरक्की ऐं खुशहाली लाइ इस्तेकाम ज़रूरी है। ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन्स ठाहिण सां मैशत में बहितरी ईंदी। वापारी मैशत जे बहितरीअ लाइ पंहिंजूं तजवीज़ूं ॾियनि। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी लाहौर में वापारियुनि खे ख़िताब कंदे चयो त हू वापारियुनि जा मसला हल करण लाइ किरदार अदा कंदो रहंदो। सीपेक टेक्नोलॉजी ऐं रोज़गार तमामु घणो अहम आहे। मुआशी पॉलिसियुनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी त मुल्क तरक्की कंदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ सां ॻाल्हियूं कंदड़ हुकूमती कमेटी जे तर्जुमान ऐं सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त हिकु जमात या कंहिं फर्द लाइन पर पाकिस्तान लाइ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियुनि ते राज़ी थियण बि वॾी कामयाबी आहे। अञा ताईं चार्टर ऑफ डिमांड तयारु नाहे कयो। मिसाकी जमहूरियत बेनज़ीर भुट्टो सां तइ थियो हो। बाद में ख़ान साहब मुतफ़िक़ थियो हो। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जूं ॻाल्हियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि में 2 औरतुनि समेत 10 ॼणा फ़ौत, 19 खां वधीक ज़ख़्मी। नौशरो फ़िरोज़ भरिसां क़ौमी शाहराह ते ॼाणनि जी गाॾीअ सां हादसे में 8 ॼणा फ़ौत, 17 खां वधीक ज़ख़्मी। हैदराबाद खां नौशरो फ़िरोज़ वापसि वेंदड़ ॼाणनि जी वैन जो कोहीड़े सबबि ट्रॉलर सां टकरु थी पियो। 10 ज़ख़्मी ॻणिती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल। शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां नौशरो फ़िरोज़ रोड हादसे ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिब्बी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। नेशनल हाईवे अथॉरिटी खे इंडस हाईवे ऐं सुपर हाईवे ते रिफ्लेक्शन लाइट्स लॻाइण जी गुज़ारिश। ओस्मान शाह होड़ी वेझो मोटरसाइकिल फ्लिप थियण सबबि हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद वासी शमशाद शाह फ़ौत थी वियो। 1 ॼणो ज़ख़्मी। टंडो आदम भरिसां झोड़ रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल कंट्रोल मां निकिरी वञण सबबि ख़ामिन में किरी पई। हादसे में नौजवान मोहम्मद सालेह कमरानी हयाती विञाए वेठो। पंजाब जे इलाइक़े फतेहजंग वेझो हादसो, 9 ॼणा फ़ौत, 7 ज़ख़्मी। मोटरवे पुलिस पहुंच मोटरवे M14 फतेहजंग वेझो तेज़ रफ़्तारी सबबि बस कल्टी थी पई। बस बावलपुर खां इस्लामाबाद वञी रही हुई। पाकिस्तान स्टॉक मार्केट में कारोबार दौरान तेजी जो लाड़ो। 100 इंडेक्स में 1595 पॉइंट जी वार। 100 इंडेक्स जो 1,12,964 पॉइंट जी सतह ते ट्रेड। नए साल की शुरुआत पेट्रोल जे अघ में घटिताई जो इम्कान। सनती ज़रियन मौसर पालवी मंडी में तलब रसद जो को मसलो नाहे। जाग्राफिया सियासी सूरत हाल ख़ासि शाम की सूरत हाल सबबि POL क़ीमतनि जा अघ तब्दील करे रही है। पेट्रोल की क़ीमत में ₹2 फी लीटर घटिताई जो इम्कान। हाई स्पीड डीज़ल ईंदड़ 15 ॾींहंनि लाइ ₹3.62 महांगो थी सघे थो। भारत शनाब में रस्ता बंद हुजण ख़िलाफ़ कराची में धरना जारी। शरह फैसल ट्रैफिक लाइ खुली वियो। नाथा खान ऐं मलिर 15 में धरना ख़त्म। MA जिना रोड निमाइश चौरंगी ते मुख्य धरणो। 24 दिसंबर खां जारी। नॉर्थ कराची पावर हाउस चौरंगी, यूनिवर्सिटी रोड ते धरना। ट्रैफिक पुलिस मूजिब शहरियुनि खे परेशानी खां बचाइण लाइ मुतबादिल रस्तो ॾिनो वियो।
कंदकोट में बदमनी पुर दौरान मसाइमत नौजवान कतल, लाश अस्पताल मुंतकिल। बी सेक्शन थाने जद में हथियारबंदन मोटरसाइकिल सवार नौजवान के रोके वरतो। हथियारबंदन मोटरसाइकिल पुर दौरान मसाइमत आबिद अली भयो के कतल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुंची नौजवान जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो। नए तेरे भरिसां गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल विख्या सांघी जी इमारत ते मुबैना कब्ज़ो। स्कूल जी इमारत ते बासर उस्ताद जी मदद सां कब्ज़ो करे वरितो। स्कूल जो नालो मटाए इमारत में खांगी कंप्यूटर सेंटर कायम कयो वियो। स्कूल जे हेड मास्टर जे ख़त बाद इख्तियारियूं हरकत में अची वियूं। डीईओ ऐं ॿिया अमलदार कब्ज़े हेठि आयल स्कूल पहुता। डीईओ जो चवणु आहे त स्कूल तां कब्ज़ो ख़तम करण बाबति डीसी लाड़काणो खे लिखियो आहे। मलीच इलाइक़े शराफी कोट वेझो खांगी कंपनी में सिक्योरिटी गार्ड पाण मथां फायर करे आपघात करे छॾियो। इतला मिलण ते शराफी कोट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी छॾियो। पुलिस मूजिब ख़ुदकुशी कंदड़ सिक्योरिटी गार्ड जी सुञाणप 26 बरी जे माजिद वली पुट बहज़ाद वली तौर थी आहे। अॻूणो अमरीकी सदर जेमी कार्टर 100 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। जेमी कार्टर 1977 खां 1981 ताईं अमरीका जो सदर रहियो। जेमी कार्टर पंहिंजी सदारत जे ख़ात्मे खां पोइ इंसानी हक़नि बाबति कमु करण ते अमन जो नोबेल इनाम पिणु माणियो। जो बाइडन पारां अॻूणे अमरीकी सदर जी सरकारी एज़ाज़ सां तदवीन जो ऐलान। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां जेमी कार्टर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार।